करमपुर में 10 मुहर्रम आराम योम आशूरा के मौके पर इनायत हुसैन खान बेजारानी, सैयद साहिब अली शाह, लाहौदी गुलाम नबी शेख ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सखी दौलत शाह बुखारी की दरगाह तां मरकज़ी मातमी जुलूस बरामद थियो। मरकज़ी मातमी जुलूस में बेगारी पुल वटि इलाइक़े जा नंढा वॾा मातमी जुलूस मरकज़ी मातमी जुलूस में शरीक थिया। मरकज़ी मातमी जुलूस बेगारी पुल वारे रस्ते खां थींदे दुआ चौक वारे रस्ते ज़रिए शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि चौकनि चौराहनि खां पंहिंजी अॻी मंज़िल तरफ़ रवां दवा आहे। मरकज़ी मातमी जुलूस में शरीक मोमिननि पारां या हुसैन जी सदाउनि में मातम ऐं सीना ज़नी जो सिलसिलो जारी आहे। कंहिं बि एमरजेंसी जी सूरत में रेस्क्यू करण लाइ करमपुर इस्पताल अमले तरफ़ां डॉक्टर बासित अली जखरानी जी अॻुवाणी में बैंक चौक वटि मेडिकल कैंप क़ाइमु कई वई आहे ऐं करमपुर सरकारी एम्बुलेंस पिणु हाई अलर्ट आहे। ॿिए तरफ़ मरकज़ी मातमी जुलूस खे पुरअमन बणाइण लाइ करमपुर SHO मोला बख्श बुकी की अॻुवाणी में पुलिस ऐं रेंजर्स जा अटाला हाई अलर्ट आहिनि। शहर तोड़े इलाइक़े जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते पुलिस अटाला पिणु तैनात थियल आहिनि। ॿिए तरफ़ शहर मुकमल तौर बंदि आहे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बेजारानी, JTN न्यूज़ करम। जीअं त असांजो ही मरकज़ी जुलूस हमेशह सखी दौलत शाह दरगाह तां बरामद थींदो आहे ऐं रूट असांजो बेगारी खां मच्छी मार्केट मेन बाज़ार खां इमाम बारगाह ते नहर थींदो आहे। उतां पोइ निमाज़ अदा करे ऐं पोइ काफ़िलो रवां दवा थींदो आहे। शाम जो अची साॻियो सखी दौलत शाह ते हैदर चौक ते मजलिस थींदी। उन खां पोइ ही हिकिड़ी अज़ीम कुर्बानी आहे। हिन ते मातम करण या जुलूस जलसा करण या का वॾी ॻाल्हि कोन्हे का। ही असां हिकिड़ो अक़ीदे जे हिसाब सां यज़ीदियत खे मात ॾियण वास्ते असां ही काफ़िलो कढंदा आहियूं। इंशाअल्लाह पंहिंजी मंज़िलुनि ते काफ़िला मुख़्तलिफ़ काफ़िला साईं साहिब शाह जानवाणियुनि जो काफ़िलो, मीर बदन खान जे ॻोठ जो मोरे माड़ी जो काफ़िलो, इहे सभु असां सां गॾु थींदा आहिनि। पोइ मौला जी यादि में इहो हिकिड़ो सिलसिलो आहे जेको रवां रवां आहे। ऐं असां हुन में के हवाले से कयूं था। पहिरियों आज़ादात जेको आहे असांजो अशकली आहे। उन खां पोइ अशकली गुज़ारियो त पोइ नांगे फ़क़ीर अची दौलत शाह ते थधो विछायो ऐं ही करमपुर जो शहर हिकिड़ो शियत जे लाइ आज़ार हाणे असां ते मौला जी महिरबानी थी वई आहे। मालिकनि जो असां सां तमामु वॾे में वॾो ताबून आहे ऐं घर घर अलम लॻी वियो आहे। घर घर न्याज़ थियनि था। मौला हुसैन जी लड़ाई थी आहे।